तहरीक इंसाफ जे सरबराह इमरान खान जे सियासी कैरियर लाइ बुशरा बीबी सां इद्दत में निकाह वारो केस अहम बणिजी वियो। मुफ्ती सईद इमरान खान ऐं बुशरा बीबी जो 1 जनवरी 2018 ते पढ़ायल निकाह खे गैर शरई ऐं गैर कानूनी करार ॾींदे पंहिंजो लिखत में जवाब अदालत में जमा कराए छॾियो आहे। मुफ्ती सईद इस्लामाबाद जी अदालत में पंहिंजो बयान रिकॉर्ड कराइण लाइ पंहिंजे वकील राजा रिज़वान अब्बासी सां गॾु पहुतो, जिते हिन पंहिंजे बयान में चयो त इमरान खान 1 जनवरी 2018 ते फ़ोन ते राब्तो कयो। इमरान खान सां सुठा लाॻापा हुया। इमरान खान खेसि बुशरा बीबी सां निकाह पढ़ाइण लाइ चयो। इमरान खान चयो त निकाह लाइ लाहौर वञणो आहे। मुफ्ती सईद मूजिबि बुशरा बीबी सां गॾु हिकु औरत पाण खे बुशरा बीबी जी भेण ज़ाहिर कयो। इन ते औरत चयो त बुशरा बीबी जी शादी जूं समूरियूं शरई शर्तूं पूरियूं आहिनि। औरत चयो त इमरान खान ऐं बुशरा बीबी जो निकाह थी सघे थो। मुफ्ती सईद पंहिंजे बयान में वधीक चयो त 1 जनवरी 2018 ते औरत जी ख़ातिरी ते इमरान खान ऐं बुशरा बीबी जो निकाह पढ़ायो। इन बाद फ़रवरी 2018 में ॿीहर इमरान खान राब्तो कई दरख़्वास्त कई त बुशरा बीबी सां ॿीहर निकाह पढ़ाइणो आहे। मुफ्ती सईद मूजिबि इमरान खान चयो त पहिरीं निकाह जे वक़्तु बुशरा बीबी जी इद्दत पूरी न थी हुई। इमरान खान चयो त बुशरा बीबी खे नवंबर 2017 में तलाक थी हुई। हिन खे चयो वियो हो त 1 जनवरी ते निकाह थियण सां हू वज़ीर आज़म बणिजी वेंदो। 1 जनवरी ते पढ़ायल निकाह गैर शरई ऐं गैर कानूनी हो। ज़रन मूजिबि बुशरा बीबी सां इद्दत में निकाह वारो केस इमरान खान जे सियासी कैरियर लाइ अहम बणिजी वियो आहे। कुझु हलक़नि में इहे ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि त इद्दत वारे निकाह केस में इमरान खान जे नाअहल थियण जा ख़दशा वधी विया आहिनि।